हक़ मौजूद साथियो, सॼे सिंध खे मक़सूद गुल अकेडमी सिंध जे पारां असीं भलीकार चऊं था। ऐं जॾहिं आउं सिंध चवां पियो त सिंध न फ़क़ति जाग्राफियाई हदुनि में मौजूदु सिंध, बल्कि सिंध जिते बि वसे पई, ॻाल्हाइजण जे लिहाज़ खां, लिखजण जे लिहाज़ खां, पढ़जण जे लिहाज़ खां, सम्झण जे लिहाज़ खां, सिंध पंहिंजी सभ्यता जे लिहाज़ खां जिते जिते ज़िंदा आहे, पंहिंजे अदब, आर्ट, कल्चर, तारीख़, तहज़ीब, तमदन, सहाफ़त ऐं पंहिंजे उन्हनि सभिनी सुञाणपुनि जे हवाले सां जिते असांजी सुञाण पहुचे पई, पंहिंजनि मुख़्तलिफ़ रंगनि सां, पंहिंजनि मुख़्तलिफ़ ख़ुशबुनि सां, पंहिंजनि मुख़्तलिफ़ रौनकुनि सां, उन सॼी सिंध खे असां फेसबुक लाइव जे ज़रिए ऐं यूट्यूब लाइव जे ज़रिए हिन वेबिनार में भलीकार चऊं पिया। मूंखे चवंदा आहिनि यासिर काज़ी, मुंहिंजे पारां सिक भरियो सलाम क़बूल पवे। असीं सिंध जी राजधानीअ ऐं सिंध जी सूंहं कराचीअ मंझां असां मुख़ातिब आहियूं, पर असांजा मुख़्तलिफ़ दोस्त असांखे मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां जॉइन कनि पिया। असांजी पोस्टर जे ज़रिए तव्हां ताईं इहा ॼाण पहुची चुकी आहे ऐं मुंहिंजे बैकड्रॉप में तव्हां जंहिं शख़्सियत जी तस्वीर ॾिसो पिया, सिंध जे सहाफ़त जे महिमारनि, सिंधी जदीद सहाफ़त जे महिमारनि मंझां हिकिड़ो अहिड़ो अहम नालो, जंहिं नाले खां सवाइ सिंध जी जदीद सहाफ़त जी तारीख़ न रुॻो इहो त मुकमल कान थींदी, बल्कि शुरू ई कान थी सघंदी, छाकाणि त सिंधी जदीद सहाफ़त जा माण ऐं मापा ॾींदड़ शेख अज़ीज़ साहब, जेको असांखां अॼु खां ठीकु 6 वरे अॻु अॼु की तारीख़ ते यानी 7 अक्टूबर 2018 ते विछड़ियो। अॼु असां हुनजे विछोड़े जे 6हीं सार जे तौर ते हिते गॾु थिया आहियूं। ऐं असां हिन वेबिनार जे प्लेटफॉर्म खे इन करे इस्तेमालु कयोसीं छाकाणि त के दोस्त दुनिया जे कुंड कड़िछ में मौजूदु आहिनि, उहे बि शामिल थी सघनि, ऐं के दोस्त मसरूफ़ियतुनि सबबि जेकॾहिं फिज़िकली जॉइन न करे सघनि त असां लार्जर ऑडियंस ताईं पहुची सघूं। त असां मक़सूदुल अकेडमी सिंध जे पारां तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था। असांखे पैनलिस्ट जी हैसियत सां ॾाढा मोतबर सिंध जा सहाफ़ी जॉइन कनि पिया, ऐं सहाफ़ियुनि सां गॾोगॾु सिंध जे इल्म ऐं अदब जूं मुख़्तलिफ़ शख़्सियतूं आहिनि जेके जॉइन कनि पियूं। असां उन्हनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था, ऐं यकीनी तौर ते असां जॾहिं हुन सां मुख़ातिब थींदासूं त उहो पंहिंजे लफ़्ज़नि जो ख़राज यक़ीन पेश कंदा शेख अज़ीज़ साहब खे, त यकीननि उन्हनि जे ॻाल्हियुनि मंझां तव्हांखे उहा हुबकार ईंदी त मूं से ॾिठा मां जिन ॾिठो पहिरीं खे, जिन शेख अज़ीज़ साहब खे न ॾिठो उहे उन कम जो परतव हिन ख़्यालनि जे इज़हार में महसूसु करे सघंदा, ऐं इहो ई सबबु आहे हिन मेड़ा खे, हिन ऑनलाइन मेड़ा खे मुनक़िद करण जो। मूंसां गॾु सिंध जो मोतबर सहाफ़ी जनाब हमसफ़र गाॾही साहब मौजूदु आहे। मूंसां गॾु मौजूदु आहे आग़ा रियाज़ साहब, जेको हिन वक़्तु मुतहदा अरब अमारात मंझां गॾियल अरब रियासतुनि मंझां असांखे जॉइन करे पियो। असिस्टेंट एडिटर आहे गल्फ टुडे जो। हमसफ़र गाॾही साहब एडिटर आहे 15 बार अफेयर मैगज़ीन जो। साईं करमली शाह साहब असांखे जॉइन करे चुको आहे, जेको पिणु शेख अज़ीज़ साहब सां जंहिंखे वॾो अरसो गॾु गुज़ारण जो मौक़ो मिलियो, ऐं उनजी सोहबत मंझां हुन सहाफ़ती गुर बि सिखिया। यकीननि वधीक असां उन्हनि खां पुछंदासूं। मौजूदा तौर ते हिन वक़्तु हू APP कराचीअ सां वाबस्ता आहिनि ब्यूरो चीफ जी हैसियत सां, ऐं असांखे तालीम जे लिहाज़ खां, सिंध जे इल्म अदब जे लिहाज़ खां, कॉलम निगारी जे हवाले सां हिकिड़ो ॾाढो मोतबर नालो मोहतरमा अनीला मीरानी साहिबा, उहे बि असांखे जॉइन करे रहियूं आहिनि। असांजा जेके सभई मौज़ूद साथी आहिनि, असां दिलि जे गहराइनि सां मक़सूदुल अकेडमी सिंध जे पारां उन्हनि खे भलीकार चऊं था। ऐं इन खां पहिरीं नाज़रीन जो जेके बि असांजा दोस्त असांखे ॾिसनि पिया, यकीननि उन में नौजवान बि आहिनि, खोड़ सारा अहिड़ा नौजवान बि हूंदा जेके शेख अज़ीज़ साहब जो जिन नालो पहिरियों दफ़ो ॿुधो हूंदो, त यकीननि असां उन्हनि खे शेख अज़ीज़ साहब जन सां मुतारिफ़ कराईंदा हलूं। मां फ़क़ति उन्हनि जी चंद तशरीफ़ुनि जो ज़िक्र करे उन खां पोइ पंहिंजी पहिरीं मुक़रर खे ज़हमत ॾींदुसि त हू शेख अज़ीज़ साहब जे हवाले सां रोशनी विझनि। 9 दिसंबर 1938 ते हैदराबाद में, जंहिंखे असां सिंध जी सकाफ़ती राजधानी चऊं था, उन में जनमु थियो शेख अज़ीज़ साहब जो। ऐं जीअं मूं अव्हां गुज़ारिश कई त 6 साल अॻु 2018 में अॼु की तारीख़ ते यानी 7 अक्टूबर ते शेख अज़ीज़ साहब असांखां विछड़ियो। ऐं कराचीअ में उन्हनि हूअं त पंहिंजा जेके आख़िरी साह खयासीं कराची हैदराबाद जे विच में खयां, पर उन्हनि जी आख़िरी आरामगाह उन्हनि खे मिटीअ मां पंहिंजे हंज में जेको वरितो सो कराची में वरितो। हू कराचीअ में आसूदे ख़ाक आहिनि, आरामी आहिनि। संदन तसनीफ़ुनि में संदन किताब छपण जो आगाज़ 1960 में थिए थो, ऐं पहिरियों किताब हुनजो हुयो सिंध जूं पुरअसरार कहाणियूं। उन खां पोइ 1961 में अल हमरा जा दास्तान छपिया। उन्हनि सिंधी कहाणियुनि खे तरतीब ॾिनो इंतिखाब जे नाले सां, उहे 1963 में छपियूं। नक्श लतीफ़ उनजो किताब हो जेको शाह लतीफ़ जी ज़िंदगी ऐं शाइरी ते लिखियल मकालनि ते मुश्तमिल हो, 1964 में छपियो। अमली सहाफ़त उन्हनि जो किताब जेको हिकिड़ो रोल मॉडल किताब आहे, ऐं मां सम्झां थो सिंध जे हर सहाफ़ीअ खे उहो किताब पढ़णु घुरिजे, चाहे उहो मास कम्युनिकेशन जो स्टूडेंट रहियो आहे या न आहे रहियो। उनखे अमली सहाफ़त किताब पढ़णु घुरिजे, चाहे उनजो ताल्लुक़ प्रिंट मीडिया सां आहे या इलेक्ट्रॉनिक मीडिया जे कंहिं बि शोबे सां आहे, यानी रेडियो सां ऐं टेलीविज़न सां, या हाणे
डिजिटल मीडिया सां, उनखे उहो किताबु ज़रूरु पढ़णु घुरिजे जेको 1976 में छपियो। उन खां पोइ छाकाणि त उन्हनि जा किताब ऐं उन्हनि जी सहाफ़त 3 ॿोलियुनि ते मुश्तमिल आहे, सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ीअ ते। त उन्हनि जे किताबनि में फ़क़ति सिंधी ऐं उर्दू किताब शामिल न आहिनि, बल्कि अंग्रेज़ी किताब बि शामिल आहिनि। उन्हनि जो पहिरियों किताबु द ट्रिब्यूट जे नाले सां 2007 में छपियो। तक़सीम खां तक़सीम ताईं पाकिस्तान जी सियासी तारीख़ 2008 में छपियो उन्हनि जो किताबु। वरी हिकिड़ो अंग्रेज़ी किताबु 2006 में खीरथर जे उनवान सां छपियो, जंहिंमें खीरथर जो तफ़सीली जेको आहे सो उनजी हैसियत ऐं हैसियत जो बयानु आहे। उर्दू में उन्हनि जो किताबु 2009 में छपियो, सिंध की महलाती दास्तान, सिंध जे महलनि सां वाबस्ता जेके अफ़साना आहिनि उन्हनि खे फिक्शन जे अंदाज़ में शेख अज़ीज़ साहिब लिखी पंहिंजो पाण खे हिकिड़ो कामयाबु फिक्शन राइटर बि साबित कयो। ईअं सम्झे त फिक्शन हिस्टोरियन साबित कयो, हिकिड़ो अहिड़ो मुअरिख़ जेको फिक्शन जी ज़ुबान में लिखे थो ऐं कामयाबीअ सां लिखे थो, ऐं अहिड़े इंट्रेस्टिंग अंदाज़ में लिखे थो जो सिंध जे महलनि जे अंदरि जेके दास्तान साम्हूं आया ऐं उन्हनि हिस्ट्री जोड़ी, उन्हनि जो बयानु हू करे थो। उन खां पोइ उन्हनि जो अंग्रेज़ी किताबु 2008 में छपियो, द ओरिजिन एंड एवोल्यूशन ऑफ सिंधी म्यूज़िक। नंढे खंड में ड्रामे जी तारीख़ ते 2007 में उन्हनि जो किताबु छपियो। नोट्स ऑन सिंध 2009 में उन्हनि जो अंग्रेज़ी किताबु छपियो। राग सागर जे नाले सां मौसीक़ी ते उन्हनि जो 2004 में किताबु छपियो। भुट्टो मेमोयर्स एंड रिमेम्बरेंसिस, शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे यादगिरियुनि जे हवाले सां 1993 में उन्हनि जो किताबु छपियो। अ प्रीफेस टू द कैटलॉग ऑफ बुक्स 1972 में उन्हनि जो किताबु छपियो। Compendium of the Poetry of Shah Abdul Latif Bhitai in 4 languages with appropriate musical notation। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी छाकाणि त सुरनि ते आधारित आहे, राग ते आधारित आहे, उन जी एक्सप्लेनेशन, उन जी डिमॉन्स्ट्रेशन जेका शाह लतीफ़ जी शाइरी जी म्यूज़िकल डिमॉन्स्ट्रेशन ते ॿधल किताब 2006 में छपियो। 2010 में उन्हनि जो किताबु छपियो बर सग़ीर में मौसीक़ी लिखण जी रिवायत। 2012 में भुट्टो खां ज़ियात ऐं उन्हनि जी सियासी तारीख़ ते हिकिड़ो ॿियो किताबु छपियो। म्यूज़िकल नोट्स 2010 में सिंधी अदबी बोर्ड छपियो। उन जी ॾाढी ज़ख़ीम आतम कहाणी, जंहिंखे मां आतम कहाणी त न चवंदुसि, मेमोयर्स ज़रूरु चवंदुसि, पर ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में उन्हनि मेमोयर्स लिखियूं आहिनि। 2019 में किताबु छपियो। इहो पिणु हिकिड़ो रोल मॉडल किताबु आहे त मेमोयर्स लिखण कीअं घुरिजनि। हर राइटर खे उहो इन करे बि पढ़णु घुरिजे, इन करे बि त शेख अज़ीज़ साहिब जी ज़िंदगी हिकिड़ी जिदोजहद सां ताबीर रही आहे, पर इन करे बि पढ़णु घुरिजे त मेमोयर्स या आतमकथा लिखिजे कीअं, उहो ॾांहुं सिखण जे लाइ तव्हांखे दारूं ऐं कारूं किताबु ज़रूरु पढ़णु घुरिजे। चंग उन्हनि जो अंग्रेज़ी किताबु आहे जेको बाद वफ़ात उन्हनि जे छपियो 2021 में, ऐं यकीनन उहो उन्हनि जो हिन वक़्त ताईं आख़िरी किताबु आहे। ऐं हिन वक़्तु जेको प्रिंट में उन्हनि जो किताबु आहे सो आहे शीदी जो उनवान सां। उन्हनि जिप्सी जेको कबीलो आहे, अफ्रीकी कबीलो शीदी, जंहिं सिंध में हिकिड़ो वॾो किरदारु अदा कयो। असां वटि शहीद होश मोहम्मद शीदीअ खां वठी हिकिड़ा वॾा किरदार आहिनि जिन मुख़्तलिफ़ शोबनि में पंहिंजो पाण मिलायो आहे। त उन कुड़म ऐं उन कबीले जे हवाले सां जेका 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 उन जा एंथ्रोपोलॉजिकल तफ़सील आहिनि, उहे जंहिं सुहिणे अंदाज़ में उन किताब में, अंग्रेज़ी किताबु आहे जेको, जंहिंमें हुननि बयानु कया आहिनि शेख अज़ीज़ साहिब, उहो पढ़ण सां ताल्लुक़ु रखे थो। ऐं उनजो जेको भरपूर प्रीफेस यूसुफ शाहीन साहिबु लिखियो आहे, यकीनी तौर ते उहो जॾहिं छपिजी मंज़र आम ते ईंदो त सिंध जे लाइ उहो बि ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत भरपूर तोहफ़ो हूंदो। सो मां सभिनी नाज़रीन खे भलीकार चवंदुमि, ऐं असांजे हिन इंट्रोडक्टरी हिन जेको मुंहिंजा पहिरियां चंद मिंट हुया, उन में बि असांखे जिन दोस्तनि जॉइन कयो आहे उन्हनि खे भलीकार था चऊं, ऐं तव्हां असांखे मैसेज कंदा रहो ऐं ॿुधाईंदा रहो त दुनिया जे कहिड़े मुल्क ऐं कहिड़े शहर में तव्हां असांखे ॾिसो पिया। सभिनी खां पहिरीं आउं ज़हमत ॾींदुसि ॻाल्हाइण जे लाइ मोहतरमा अनीला मीराणी साहिब जन खे। अनीला मीराणी साहिब अकेडमिक प्रैक्टिशनर आहिनि। मूं सोचियो पिया अकेडमिक प्रैक्टिशनर खे सिंधी में छा चइजे, यानी ईअं चइजे त तदरीसी मश्क कंदड़ या मश्ककार, ऐं तालीम जे शोबे सां लाॻापियल मारूफ़ बैन अल-अक़वामी इदारनि सां हू वाबस्ता रहियूं आहिनि, हिन वक़्तु बि आहिनि, ऐं ख़ासि करे करिकुलम डेवलपमेंट जे हवाले सां हुननि जो तमामु वॾो कमु रहियो आहे। पर हुननि जो जेको लिखणु पढ़ण जो जेको सिलसिलो आहे, तो मुख़्तलिफ़ अख़बारुनि में कॉलम्स, मुख़्तलिफ़ अख़बारुनि में मज़मून निगारी जे हवाले सां, ऐं ख़ासि करे हुन में बि हुनजो मौज़ूद तालीमी अबतरी, तालीमी रिफॉर्म्स जेके अचणु घुरिजनि उन जे हवाले सां हूंदो आहे। बतौर डेवलपमेंट वर्कर उस्तादनि खे तरबियत ॾियण सां गॾोगॾु हिकु तालीमी सलाहकार ऐं तदरीसी ऑडिटर जी हैसियत में बि हू पंहिंजो वसी तजुर्बो रखनि थियूं। अनीला मीराणी साहिब जो ताल्लुक़ु उस्ताद बुखारी जे शहर दादू सां आहे, ऐं इन्हनि ही वॾी हिकिड़ी रिच लेगेसी कैरी कनि थियूं। अलहदाद मीराणी साहिब जेके सिंध जा मारूफ़ कहाणीकार गुज़रिया आहिनि, उहे उन्हनि जा वालिद मोहतरम आहिनि, ऐं यकीनन उहा जेका
लेगेसी आहे उहा ॾाढी हिकिड़ी भरपूर लेगेसी आहे जंहिंजो ॿार हुननि जे कुल्हनि ते आहे। मूं हुननि खे गुज़ारिश कई त शेख अज़ीज़ साहब जे हवाले सां उहे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। त मां गुज़ारिश कंदुसि, फ्लोर हवाले कंदुसि सभिनी खां पहिरियों अनिल मीराणी साहिब जन जे, त उहे असांखे शेख अज़ीज़ साहब जन जे हवाले सां कुझु ॿुधाइनि ऐं पंहिंजा वीचार वञनि। महिरबानी यासिर साहब, तव्हां तमामु वॾो तारुफ़ करायो, एतिरी शख़्सियत मुंहिंजी आहे कोन। बहरहाल शेख हज़ीज़ साहब जे हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ मौक़ो ॾिनो तव्हां, हिन जे लाइ ॿीहर महिरबानी तव्हांजी। शेख हज़ीज़ साहब हूअं त हिकु घणरुखी शख़्सियत थी उभिरिया, पाण सिर्फ़ु सियासत, सियासत, समाजियात, लतीफ़ियात, अदब, फ़न ऐं सकाफ़त, तारीख़ ते पाण लिखियाऊं, पर कंहिं क्लासिकल, नीम क्लासिकल मौसीक़ी सिंध जे साज़ जहिड़नि सिन्फ़नि ते बि गहराई सां इल्मु आहे। ऐं हिते मां संदन सियासी बसीरत ऐं फ़हम जे हिकु पहलू जो हवालो ॾींदसि। संदन शाया थियल किताब तक़सीम खां तक़सीम ताईं जो इन जो हिकिड़ो नंढिड़ो इक़्तिबास आहे, कोट एंड कोट। पाकिस्तान जी सियासत अजीब रंग ऐं अंग आहिनि, के पहलू दिलचस्प आहिनि त के वरी अफ़सोसनाक, त वरी के बिना हमदर्दी जे लाइ। कॾहिं उहा वाक़िअनि जी ताबे रहे थी त किथे वरी हू महज़ शख़्सियतुनि जी चौधारी फिरे थी, त किथे मज़हब जे नाले में इंतिहा पसंदी परवरिश पाए थी। हिकु ॾींहुं मोहबे वतन बाग़ी बणजनि था, त ॿिए ॾींहुं वरी बाग़ियुनि ते मोहबाने वतन जो ठपो लॻे थो। के पंहिंजे हमसिफ़ भाइरनि खे काफ़िर चई पंहिंजे सियासत जो ॾीओ चमकाइनि था, त किन जो सियासी दवाख़ानो सिर्फ़ु मरीज़ वधाइण ते हले थो। साॻे किताब में ॿिए हंधि तहरीर कनि था त कोट एंड कोट सिंध जूं हालतूं बाक़ी मुल्क जे समूरनि हिसनि खां मुख़्तलिफ़ ऐं वधीक छिकाईंदड़ ऐं भयानक आहिनि। जीअं जीअं हिन जे सीने में लिकल कुदरती वसीला पंहिंजो मुंहुं खोलनि था, हिन सूबे जूं हालतूं माण्हुनि जे लाइ एतिरियूं त गंभीर थींदियूं थी वञनि जो तारीख़ जे तालिब इल्म खे ख़बर आहे त इहा शइ आसूदगी आहे, जंहिं हमेशह धारियुनि खे सिंध ते कहण ऐं सिंध ते क़ाबिज़ थियण जी दावत ॾिनी आहे। इहो सिलसिलो हज़ारे सालनि ताईं हलंदो आयो आहे। 20 सदी जे हिन बेदारी ऐं शौर वारे ज़माने में अहिड़ी फुरमार में कमी अचण त परे, बहितर उन में वाधारो आयो आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त हिन खां अॻु उहो फ़ौजकशी ऐं ज़बरदस्ती आबादकारी जी सूरत में थींदो हो, हाणे उन जूं सूरतूं बदिलजी वयूं आहिनि। समाज जे हिकु फ़र्द ऐं सहाफ़त जे मुदब्बिर हैसियत जी सां शेख साहब जी सियासत त गहरी नज़र विझिजे त अंदाज़ो इन से मां लॻाए सघिजे थो त सियासी दानिश्वर हैरान करण लाइ हिन तबसरे लाइ काफ़ी हुया। 2024 जी अॼु जी तारीख़ में हालतूं साॻियूं आहिनि। उन मां शेख साहब जी सियासी दूर अंदेशी जो अंदाज़ो बख़ूबी लॻाए सघिजे थो। धरतीअ ते हर रोज़ इंसान जनम वठनि था ऐं हज़ारे इंसाननि मां कुझु ई फ़र्द पंहिंजी इनफ़रादियत ऐं नवाण सां समाज में किरदारु अदा करण में कामयाब थियनि था, जेके पंहिंजी सोच ऐं फ़िक्र तहत ज़िंदगी गुज़ारनि था। मुआशरे जा काराइता फ़र्द पंहिंजी अमली ज़िंदगीअ सां समाज ते गहरो असरु छॾनि था। संदन अहिड़ी जिदोजहद सां क़ौम खे उत्साह मिले थो ऐं तरक़ी जी विख अॻिते वधे थी। शेख अज़ीज़ साहब उन्हनि फ़र्दनि मां हिकु आहे जंहिं पंहिंजी कलम जे पोरीअ सां घणनि खे मशले राह ॾेखारे सिंध जे सहाफ़ती तोड़े अदबी मंज़रनामे में पंहिंजो नालो मञरायो आहे। चवण लाइ त काफ़ी कुझु हुयो, पर माल में जेको टाइम असांजो सिलेक्ट थियल आहे उन लिहाज़ खां ही काफ़ी बहितर आहे। वॾी महिरबानी थैंक यू। अनिल साहिब, वॾी महिरबानी। मां तव्हांजो थोरातो आहियां। अनिल मीराणी साहिबा शेख अज़ीज़ साहिब जन जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो, ख़ासि करे उन्हनि जे सियासी तारीख़ ते ॿुधल जेको किताबु आहे तक़सीम खां तक़सीम ताईं, उन जे मुख़्तलिफ़ जेके उन जा कोट्स आहिनि, उन्हनि जे तनाज़ुर में जॾहिं हुननि ॿुधायो त वाक़ई 2024 में बि हालतूं असांखे घणियूं मुख़्तलिफ़ नज़र कोन थियूं अचनि पियूं। इहा उन्हनि जी यकीननि दूरंदेशी आहे। हिकिड़ो दानिश्वर, हिकिड़ो मुदब्बिर फोर्स ई करे थो हालतुनि खे। जीअं असां भिटाई जे बैतनि खे पढ़ी, ईअं असांखे महसूसु कोन थो थिए 300 साल अॻु जा लिखियल इहे बैत आहिनि। सिंध जूं हालतूं असांखे अॼु बि ओड़ियूं नज़र अचनि थियूं। हलूं था असीं दुबई ऐं नौजवान सहाफ़ी आग़ा रियाज़, जेको हिन वक़्तु असिस्टेंट एडिटर जी हैसियत सां कमु करे पियो गल्फ टुडे में, उन बि पंहिंजी सहाफ़त जो या सहाफ़ती सफ़र जो जेको आगाज़ हुयो सो सिंधी अख़बारुनि खां कयो। ऐं सभिनी खां पहिरीं इबरत सां हुननि जी वाबस्तगी रही। पुकार अख़बार सखर जी ॾाढी सखर मां निकिरंदड़ हिकिड़ी ॾाढी भरपूर अख़बार हुई।
तरक़ी पसंद लॾे जी नुमाइंदगी कंदड़ बदर अबड़ो साहब जो एडिटर रहियो, उन सां बि उन्हनि जो तालुक़ु रहियो। उन खां पोइ मुख़्तलिफ़ हैसियतुनि में हू सिंध सकाफ़त खाते सां वाबस्ता रहिया, ग्राफिक डिज़ाइनर जी हैसियत सां मुख़्तलिफ़ हैसियतुनि में मुख़्तलिफ़ अख़बारुनि में हुननि कमु कयो, जंहिंमें बरसात शामिल आहे। पोइ अंग्रेज़ी अख़बारुनि सां हुननि जी वाबस्तगी शुरू थी, सिंध ट्रिब्यून सां हुननि जे वाॻियल हुजण सां। ऐं उन खां पोइ हुननि डॉन में शमूलियत अख़्तियार कई, ऐं डॉन यकीनन न सिर्फ़ु पाकिस्तान जी बल्कि दुनिया जी सरमोड़ अख़बारुनि में हिकिड़ी अख़बार आहे। 2006 खां 2008 ताईं सब एडिटर जी हैसियत सां स्टार ऐं डॉन में हुननि पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं। ऐं 2008 खां वठी हू हिन मौजूदा इदारे यानी गल्फ टुडे सां वाबस्ता आहिनि। ऐं गल्फ टुडे में मुख़्तलिफ़ हैसियतुनि सां हुननि पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं आहिनि ऐं ॾियनि पिया। सभिनी खां पहिरीं सब एडिटर ऐं रिपोर्टर जी हैसियत सां हुननि ज्वाइन कयो। 2010 में हुननि खे प्रमोशन मिलियो, सीनियर सब एडिटर ऐं रिपोर्टर बणिया। ऐं उन खां पोइ 2014 में हू चीफ सब एडिटर ऐं शिफ्ट इंचार्ज बणिया। ऐं उन खां पोइ 2020 खां वठी हू असिस्टेंट एडिटर जी हैसियत सां कमु कनि पिया गल्फ टुडे में। सो आगा रियाज़ साहब, फ्लोर तव्हांजे हवाले कंदासूं ऐं तव्हांखे गुज़ारिश कंदासूं त ज़ाहिर आहे डॉन जो जॾहिं असां ज़िक्र करियूं था त डॉन में असांखे शेख अज़ीज़ साहब जो हिकिड़ो वॾो कॉन्ट्रीब्यूशन नज़र अचे थो। यकीन तव्हांखे ॿुधणु चाहींदासूं शेख अज़ीज़ साहब जन जे हवाले सां। त मूंखे उमेद आहे तव्हां शेख साहब जन जे सहाफ़ती ख़िदमतुनि ऐं शख़्सियत जे हवाले सां भरपूर रोशनी विझंदव। आगा रियाज़ साहब। साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु वॾी महिरबानी यासिर साहब, तव्हां मूंखे जेको आहे हिन प्लेटफॉर्म ते शेख अज़ीज़ जिन जे लाइ मूंखे तव्हां दावत ॾिनी ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त शेख साहब जी जेका शख़्सियत आहे, जंहिंसां मां तक़रीबन 11.5 साल 1 जनवरी 1997 ते मां जॉइन कयो, जंहिंखां पोइ मां 15th ऑफ जून 2008 में साईं सां वापसि मुंहिंजी जेका आहे इहा 5 मिंटनि में मां ॾाढी मुश्किल थींदी मुंहिंजे लाइ। त साईं जी शख़्सियत लाइ मां सिर्फ़ु एतिरो चवंदुमि त साईं त पाण खे मञाए वियो सिंधी ज़बान में, उर्दू ज़बान में, अंग्रेज़ी ज़बान में। पर मां ॻाल्हि उहा कंदुमि जेका साईं सां गॾु मुंहिंजा एतिरा साल गुज़रिया, के तक़रीबन 11.5 साल। त जॾहिं बि साईं जी शिफ्ट जेका 10 बजे ख़तमु थींदी, त उन वक़्तु साईं सां ॻाल्हाइण जो, कचहरी जो ॾाढो सुठो मज़ो ईंदो हुयो। त उन वक़्त में जेके चंद ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायांव, त उन खां पहिरियों कॾहिं बि कंहिं अहिड़े सुहिणे नमूने सां डिस्क्राइब न कयो फॉर एनी सब एडिटर। हुन इहो चयो त जंहिंमहिल सब एडिटर इहो ख़बर पढ़े थो, उनखे सबिंग थो करे, त उन वक़्तु उनखे ज़हन में हुजणु घुरिजनि 5W: हू, वेन, वेयर, वॉट एंड हू वेन वॉट वेयर एंड वेन वाई, हू इहे वॉट वेयर 5 वेन वाई। जेके W आहिनि। वॉट, मूंखां वाट रहिजी वियो। जी हू, वेन, वॉट, वेयर एंड वाई। त इहो जेको आहे उनखे पहिरें 4 जेके बि तव्हांजा पेराज़ आहिनि, उन में तव्हांखे उहे जेकॾहिं रिपोर्टर पोयां थो लिखे, आख़िर में थो लिखे, त उनखे अॻियां लिखो। बाक़ी रेस्ट जेका स्टोरी आहे उहा बैकग्राउंड आहे। अच्छा, ॿिए तरफ़ इहो जॾहिं रिपोर्टर इहो चवंदो त बाबा पहलू जेको आहे उहो हिकिड़ो न हुजे, तव्हांखे वन साइडेड स्टोरी न ईंदी आहिनि, तव्हांखे ॿई पहलू हुजणु घुरिजनि। अच्छा, जेकॾहिं तव्हां ओपिनियन था लिखो, त उन में बि तव्हांखे बाइज़ न आहे थियणो, त कहिड़ी पार्टीअ खे या कंहिं हिकिड़े मक़सद खे कामयाबु ॾियणो। इहे उहे चंद अल्फाज़ हमेशह इन सां रिलेटेड ऐं जॾहिं बि साईं सां कचहरी थींदी हुई त फैक्ट्स एंड फिगर्स ते एॾो साईं जो उबूर हुयो त ऐं नाला एतिरा फिगर टिप्स ते हूंदा हुआ साईं जे मतिलबु उनमें। त मां इहो सोचंदो हुउमि त जेको इहा किताब साईं जा जेके बि आहिनि, जिन मां मूंखे जेको सभिनी खां बहितरीनु किताब जेको रिसेंटली मां हुनखे फिनिश कयुमि, उहो आहे ट्रिब्यूट। हाणे सिंध जूं उहे शख़्सियात जेके हाणे असां सां गॾु न आहिनि ऐं लिविंग लेजेंड, उन्हनि जे बारे में उन्हनि खे ट्रिब्यूट ऐं कुझु जेके माण्हू आहिनि जंहिंखे शौक़ु न हुजे पढ़ण जो ऐं उनखे हल्को फुल्को लॻाव हुजे, त उनखे जेकॾहिं इहो ट्रिब्यूट जे नाले सां किताब न वञे, त उन में एतिरा नाला आहिनि जिन खे साईं ट्रिब्यूट ॾिनो आहे ऐं ॾाढो सिंध ऐं सिंधियुनि जे लाइ बहितरीनु किताब जेके मां चवां। त उन्हनि उन में जेकॾहिं थी सघे थो कंहिं दोस्तनि खे कंहिं हिकिड़ी शख़्सियत सां मतिलबु एतिरो लॻाव न हुजे, पर
जेकॾहिं हुनजो लगाव म्यूज़िक सां आहे, पॉलिटिकल न आहे जेकॾहिं, त म्यूज़िक सां आहे, त उहो आबदा परवीन खे जेको साईं ट्रिब्यूट ॾिनो आहे, छा त अल्फाज़ आहिनि, छा त सुहिणे नमूने सां हुनजी पेश कयो वियो आहे। बहरहाल मूंखे साईं जी मतिलबु जंहिंमहिल डॉन में 1 जनवरी 1997 ते मां ज्वाइन कयो त साईं सां मुंहिंजी मुलाक़ात थी। मूंखे इंतिहाई शफ़ीक़, इंतिहाई मोतबर ऐं बहितरीन शख़्सियत जो मालिक मूंखे नज़र आयो। जॾहिं त जंहिंमहिल शिफ्ट हूंदी हुयसि त उन महिल आवाज़ साईं जो उहो सॼो फोकस जेको आहे उन फ्रंट पेज ते ऐं बैक पेज ते हूंदो हुयो। ऐं जेको सम्झाणी जो तरीक़ो हुयो पंहिंजे सब्जेक्टनि सां, ही वॉज अ वेरी गुड लीडर, वेरी गुड शिफ्ट इंचार्ज। असां जंहिंमहिल शुरू में जंहिंमहिल मां ग्राफिक डिज़ाइनर हूंदो हुउसि त उन वक़्तु शायदि असांखे इन ॻाल्हि जो अहसासु हूंदो त हाणे शेख साहब जी शिफ्ट आहे, तंहिंजे करे हाणे टाइम ते इनशाला पंहिंजे घर वेंदासीं। बहरहाल उन खां पोइ जॾहिं साबित में कदम रखियुमि त हर उहा ॻाल्हि जंहिंसां साईं सां डिस्कस कई पंहिंजे इन रिपोर्टिंग जे बारे में ऐं सभिनि जे बारे में, त उन मूंखे हेल्प आउट कयो। त मां स्टार में एज़ अ सब एडिटर उते मूंखे चांस मिलियो, बिकॉज़ मां आई वॉज ग्रेजुएट। कमाल मजीदुल्ला हूंदो, त साईं सां जॾहिं बि मुंहिंजी उनसियत रही, ॻाल्हि बि साईं सां ॻाल्हाइण थियो त इंतिहाई मतिलबु जीअं पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे पुट सां माण्हू ॻाल्हाईंदो आहे। इहो न सिर्फ़ु मूंसां, पर जेकॾहिं डॉन में जेके जेके मूंसां गॾु हुया उन्हनि खां बि तव्हां पुछी सघो था त साईं जी तबियत बादशाह तबियत हुई। ॾाढी सुहिणे नमूने सां मिलणु, इज़त, ख़्याल ऐं कंहिंसां कंहिंखे ईअं हरूभरू जेको आहे उन चवणु। बाक़ी साईं जी जेके कलम में जेका ताक़त हुई, उहा त असांखे रोज़ एहसासु थींदो। मां त सिर्फ़ु इहो सोचंदो आहियां त साईं जो जेको चंग किताब आहे, उन किताब खे हिकिड़ो नंढड़ो मौसीक़ी जो साज़ आहे, जंहिंमें तव्हां जेको आहे केतिरी रिसर्च करे सघो था। पर हिन दर में त मां हुन रंगत ते रिसर्च जेकॾहिं करणु वेंदुमि त पहिरियों ई मुंहिंजे ज़हन में इहो ईंदो त मां इंटरनेट जो सहारो वठुमि। पर साईं शायदि ई मुंहिंजे ख़्याल में इंटरनेट जो सहारो वरितो हुजे। लाइब्रेरियुनि में वञणु, उते जथे जे जेके उस्ताद आहिनि उन्हनि सां कचहरी करणु, उन्हनि जे बारे में पुछणु, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। बहरहाल साईं खे विछड़े असांखे 6 साल थिया आहिनि, पर मूंखे ईअं लॻंदो आहे त अॼु बि साईं जा कुझु अल्फाज़ जेके पंहिंजे दोस्तनि सां ॻाल्हाईंदो हो, जेके हुन सां फ्री हुया, त हुनखे जीअं जेको रशीद साहिबु हो जेको असांजी शिफ्ट में, उहो वापसि में राति जो मुंहिंजो रशीदुन हुनखे चवंदो हो। त मां उहे ॻाल्हियूं थो कयां जेके उन सां गॾु गुज़ारियल जेके ॾींहं आहिनि मूंखे अॼु बि ताज़ा थी विया आहिनि। परवरदिगार उन्हनि खे जवाब रहमत में जॻह था फरमाए। अॼु उन्हनि जी ई सम्झाणी जे करे मां जेकॾहिं कुझु आहियां त मूंखे उन्हनि जूं उहे सम्झाणियूं जेके आहिनि इन मक़ाम ताईं वठी आयूं। इहो चवंदो हो पाण त जेकॾहिं तव्हांखे तव्हांजे अंदरि करंट आहे त तव्हां अॻिते निकिरंदा, अदरवाइज़ तव्हां हिते रहिजी वेंदा। बहरहाल इहे अल्फाज़ चई। बाक़ी जेकॾहिं मां साईं जे ॻाल्हाइण ते अचां त शायदि इहे 50 मिंट जेको आहे उहो बि मुंहिंजे लाइ घटि आहे, छाकाणि त 11.5 सालनि जो गॾु हुजणु ऐं साईं जे किताबनि खे मां इहे 2 किताब जेके आहिनि इहे त मूं पढ़िया आहिनि। बाक़ी किताब जेके आहिनि उहे ज़िया खां भुटो खां ज़िया ताईं इहो मुंहिंजे हथ में आहे, उहो मूंखे हाणे शुरू करिणो आहे। उहो मुंहिंजे हथ में आहे, मां उहो पढ़ां पियो। साईं जा ॿिया किताब बि जेके आहिनि उहो मूं वटि आहिनि, जंहिंखे मूंखे ॾिसणो आहे, पढ़णो आहे ऐं सम्झणो आहे। त अहिड़ी शख़्सियत जंहिंजो नालो सिंधी ज़बान में बि उरूज ते हुजे, सहाफ़त में, सिंधी सहाफ़त में बि उरूज ते हुयो, ऐं उर्दू ज़बान में बि जंग, हुरियत, इन खां वॾो को नालो आहे कोन जंहिंमें साईं जन एज़ पंहिंजी सहाफ़ती ज़िमेदारियूं पूरियूं कयूं। ऐं उन खां पोइ आख़िर में डॉन खां वधीक वॾी का सुठी अख़बार, इन खां वॾी अख़बार पाकिस्तान में आहे कोन। त इन्हनि सभिनी मिराज जेको हासिलु कयो आहे सभिनी न्यूज़ पेपर खां, त मां हूअं सोचंदो ईंदो आहियां त शेख अयाज़ हुजे, बदर अबड़ो हुजे, अली अहमद बिरोही हुजे, इहे सभई मोतबर असांजे लाइ ॾाढा इज़तदार, ॾाढा हिकिड़ा पाए जा आहिनि शख़्सियात। त साईं जी शख़्सियत जेका आहे उहा तमामु डिफरेंट ऐं कमाल शख़्सियत।
साईं खे मां सिर्फ़ु पंहिंजी तरफ़ खां पंहिंजी हिकिड़े शागिर्द हुजण जी तरफ़ सां मां सिर्फ़ु एतिरो चवंदुमि त साईं हमेशह गॾु आहे। साईं हमेशह असां सां गॾु रहंदो। हुनजी सम्झाणी जंहिं मूंखे ऐं मूं जहिड़नि खोड़नि दोस्तनि खे अॻिते तरक़ी ॾिनी आहे, त हमेशह असांजे दिलनि में साईं ज़िंदा रहंदो। थैंक यू वेरी मच, तव्हां मूंखे यादि कयो, ऐं थैंक यू वेरी मच अगेन फॉर दिस फोरम। वॾी महिरबानी आगा साहब। ऐं जीअं शेख साहब चयो त जेकॾहिं तव्हां में करंट हूंदो तव्हां अॻिते निकिरी सघो था, तव्हां साबित कयो तव्हां में करंट आहे। ऐं तव्हां पाकिस्तान में बि डॉन जहिड़ी अख़बार खे सर्व करे उन खां पोइ हींअर तव्हां ख़लीज में सर्व करियो पिया। सो थैंक यू वेरी मच फॉर योर टाइम सर। ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां पंहिंजे उस्ताद जूं सारूणियूं असां सां सॼियूं। थैंक यू वेरी मच। आगा रियाज़ साहब असां मुखातिब हुयासीं, ऐं आगा रियाज़ साहब असां सां मौजूदु आहे ऐं मौजूदु रहंदो वेबिनार जे आख़िर ताईं। गॾियल रियासतुनि मंझां ज़िक्र करियूं था कुझु मौसीक़ीअ जो, छाकाणि त शेख अज़ीज़ साहब मौसीक़ीअ जो बि वॾो ॼाणू ऐं माहिर हुयो। ऐं न फ़क़ति हू मौसीक़ीअ ते लिखंदड़ हुयो, बल्कि मौसीक़ी जो प्रैक्टिशनर बि हुयो, कई साज़ वॼाए ॼाणंदो हो। असां वटि हिकिड़ो सिंध जो ख़ूबसूरत रागी, प्राइड ऑफ परफॉर्मेंस, डॉक्टर ज़ुल्फ़िकार अली कुरैशी मौजूदु आहे, जंहिंजी हिकिड़ी सुञाणप हिकु उस्ताद जी हैसियत सां बि आहे, मैस कम्युनिकेशन जो उस्ताद। ऐं उन हैसियत सां डॉक्टर ज़ुल्फ़िकार शेख अज़ीज़ साहब खे पंहिंजो ॾाॾा उस्ताद चवे थो, छाकाणि त मैस कम्युनिकेशन में तॾहिं उहो सहाफ़त वारो शोबो हुयो जॾहिं शेख अज़ीज़ साहब हुते 70s में पढ़ाईंदा हुआ। त उन्हनि जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि पढ़ायो डॉक्टर ज़ुल्फ़िकार खे। पर जॾहिं सिंधियत बी बोर्ड जा वाइस चेयरमैन हुया शेख अज़ीज़ साहब, तॾहिं ख़ासो मुखामेलो करण जो मौक़ो मिलियो डॉक्टर ज़ुल्फ़िकार साहब, जिन खे म्यूज़िक ते डिस्कस करण जो मौक़ो मिलियो, म्यूज़िकल कचहरियूं थियूं। त असां उन्हनि जी जेका मौसीक़ीअ वारी ॼाण आहे शेख अज़ीज़ साहब वारी, मां चाहींदुसि त मुख़्तसिर लफ़्ज़नि में 5 खां 7 मिंटनि जे अंदरि जेकॾहिं डॉक्टर ज़ुल्फ़िकार खे, छाकाणि डॉक्टर ज़ुल्फ़िकार जी म्यूज़िकल प्रेज़ेंटेशन हूंदी आहे, उनमें विच विच में जिते बि राग जो ज़िक्र हूंदो आहे त उहो ॻाए ॿुधाईंदा आहिनि। त मां डॉक्टर साहब तव्हांखे भलीकार करियां थो, तव्हां असांखे जाम शहर खां जॉइन कयो आहे, ऐं फ्लोर तव्हांजे हवाले करियां थो। तव्हां शेख अज़ीज़ साहब जे हवाले सां असांखे कुझु ॿुधायो। निहायत महिरबानी साईं। ऐं मां पंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ सम्झां थो त तव्हां मूंखे इन लाइक़ सम्झो त मां कुझु ॻाल्हाए सघां। थींदो ईअं हो त जॾहिं बि का क्लास यूनिवर्सिटी में न थी सघंदी हुई कंहिं बि सबबु करे, त पोइ असां साईं वटि सिंधियत बी बोर्ड में हलाए वेंदासीं। त कॾहिं कॾहिं त ईअं बि थींदो हो त जीअं पहिरियों कोई क्लास आहे त उहो असांजो कंहिं ॿिए डिपार्टमेंट में आहे, त असां माना चाहींदासीं त 11 बजे ताईं असां साईं वटि वञूं। पहिरें शिफ्ट में, माना पहिरीं जेका पहिरियों 7:30 बजे पहुता आहियूं यूनिवर्सिटी में 8 बजे, त साईं वटि वञी पहुची वेंदासीं। पहुची पोइ ॾिसूं पिया साईं जेको आहे न उहो साईं वटि सितार पए आहे, सितार पोइ वॼाए साईं पाण ख़ुदि। ऐं हिकिड़े ॾींहुं ईअं बि थियो जो उन्हनि मियां की टोड़ी सुबुह सां प्रैक्टिस पिया कनि। त साईं रहंदा बि उते ई हुआ, घर बि उते ई हो सिंधी एडमी बोर्ड में। त मूंखे इहो एज़ाज़ हो त मां अलो त बसि यार तूं अची वेंदो कर, ॿुधाए हलियो अचो अंदरि शुरू थींदासीं। त उन ज़माने में हिकिड़ो मोहम्मद फ़कीर खटियाण जो कलाम हूंदो, त मां उते ई शुरू थो करां त ॾाढो सवलो थी वञनि। त उन में लफ़्ज़ हुआ, ॾाढा गुंडड़ा घतई दिलि घावणदा, अबरू सैफ ज़ंगी खिल चावणदा। त हो ईअं हो, सारे गामा दानी सारे सानी रपा मगर गारे ॾाढा गुंडड़ा घतई दिलि घावणदा, गुंडड़ा घतई दिलि घावणदा, अबरू सैफ ज़ंगी खिल चावणदा, दिलि घावणदा, मोहम्मद मांडी मोया मोहम्मद मांडी
मोहम्मद मादी मोहा रिंदी राज रंगी विच रेहा लगानी लेना ताही नेहा बेरंगी रंग रलावण दारंगी रंग रलावण अबरू सैफ जंगी खिल चावण दिल गावण दा डाडा गुंडड़ा गतई दिल गुंडड़ा गतई दिल गुंडड़ा गतई सारे रे गा गा दा दी गुंडड़ा गतई ये जो पोर्शन है ना विच में के धावण दाडा गुंडड़ा गतई दिल गगरे 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 मम ग मम ग मम ग मम ग मम धरम 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 धनि 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 धम गरे धनि गुंडड़ा गतई दिल ये जो पोर्शन है ये असां वो साईं सां गॾु कॉम्पिटिशन में ईंदासीं माना जेके सरगम आहिनि या जेके माना डां 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 उन में वॼाइणो हूंदो ऐं इन करे इनखे सेट कंदासीं इन में जेको ख़ूबसूरत इन जो मरहलो आहे न उहो आहे दिल घावण जो घा आहे उन साईं सेट करायो मूंखे ऐं मूंखे चई त जेको घा आहे इनखे थोरो माइक खां परे थी चवणो आहे तॾहिं त उनजो जेको ब्लास्ट थींदो उहो फटंदो ऐं इहे उहे ॻाल्हियूं आहिनि जेके असां ॻाइण जे हवाले सां न सम्झंदा आहियूं असां उनखे सिर्फ़ु परफॉर्म कंदा आहियूं पर हिकिड़ो बहितरीन लिसनर जेको आहे शायदि इहो जुमिलो साईं जे लाइ जेको आहे न साईं जेको आहे म्यूज़िशियन आहे राइटर आहे पर लाजवाब क़िस्म जो लिसनर आहे लिसनर अहिड़ो आहे जो जेके सिंधीअ में चवंदो धाणा कढी छॾींदो आहे हिकिड़े लफ़्ज़ कीअं चवणो आहे केतिरे ज़ोर सां चवणो आहे केतिरो आस्ते चवणो आहे माइक ते राइट ते चवणो आहे माइक ते लेफ्ट ते चवणो आहे मुंहुं हेठि करे चवणो आहे या सफ़ा मथे करे चवणो आहे इहे सभु ॻाल्हियूं जेके आहे न साईं सां ईअं रूबरू थींदियूं मज़ेदार ऐं ॿियो साईं जेको कचहरी मूंसां कंदो इन ॻाल्हि जी त हिकिड़ा त राइटर्स हूंदा आहिनि उन्हनि जा जेके आहिनि पंहिंजो स्टेटमेंट्स हर माण्हू पढ़ंदो आहे रूह जी ग़िज़ा आहे त इहो सही आहे साईं कंहिं चयल आहे फलां चयो यार हिनखे ॻोल्हि वञी त कंहिं चयो आहे करे चयो आहे ऐं छो चयो अथसि ऐं ग़िज़ा कीअं आहे तोखे इहो कमु कंदो त मूंखे अहिड़ी उन्हनि ॿ ॻाल्हियूं ज़बरदस्त ॿुधायूं त तव्हां इहो ॾिसो त जेके सिंगर आहिनि जेके तबला प्लेयर आहिनि जेके सितार वारा आहिनि उन्हनि जा स्टेटमेंट्स कहिड़ा आहिनि म्यूज़िक जे बारे में मौसीक़ी छा आहे उनखे उहो इंटरप्रेट कीअं था कनि उनखे उहे पंहिंजे म्यूज़िक में कीअं था आणनि ऐं हाणे वरी तव्हां ताईं कीअं था पुॼाइनि जीअं हिकिड़ो गानो हूंदो न जीअं आहे बहार टांडां बहार मेरा जीवन भी सवारो टांडां हे जेको टांडां हे सितार आहे बहारो टांडां वन बहारो मेरा जीवन भी सवारो टांडां हाणे हे जेके इनजी कॉम्बिनेशन आहे साज़ जी ऐं आवाज़ जी उहा कीअं हूंदी इन ते साईं डिस्कस कंदा ॿियो जेको चंग ते ॾाढो सुठो साईं जन ॻाल्हायो त चंग जी हिकु ख़ूबसूरत जेका ॻाल्हि आहे चंग जी उहा इहा आहे त उहो हिकिड़े सुर ते आहे ऐं हिकिड़े सुर ते हुअण जे करे उनजी बुनियादी हैसियत थी वञे माना सुर अञा ॿिया न ठहिया हूंदा ओॾी महिल उहो साज़ आयो हूंदो ऐं उन साज़ ते जीअं ज़िक्र थींदो आहे न मुख़्तलिफ़ मज़हबनि में त उहो हिकिड़े ई ताक़त अल्लाह अल्लाह अकबर अल्लाह हिकिड़ी जॻह ते चवंदा हूंदा आहिनि तो ज़िक्र जो हिकिड़ो उनमें कॉन्सेप्ट मिले थो हिकिड़े सुर जो मिले थो ऐं राग जी जेका डेफिनेशन आहे उहा इहा आहे त घटि में घटि उनमें 5 सुर हुजनि खपनि त
त इन करे जेका उनजी हैसियत तमामु वॾी थी वञे हिनजी चंग जी, त उहा साईं सां असां डिस्कस कंदासीं। जॾहिं जंहिं ज़माने में साईं पे लिखियो उन ज़माने में उहो डिस्कस पियो थियो, त उन दौर जी इहा ॻाल्हि आहे त जंग जी छा हैसियत आहे। ऐं ॿियो 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 हिकिड़ो ॾाढो हसीन लफ़्ज़ आहे, उहो आहे त कंहिंखे ॻाराइण, जेकी ॻाराइण थींदो आहे न, मौसीक़ार ॻाराईंदो आहे या म्यूज़िशियन ॻाराईंदा आहिनि, त उनजो लफ़्ज़ ॿ मायना आहिनि ज़बरदस्त। किसी को गवाना, गवाना माना गा देना उसने, माना विञाए छॾणु। साईं ॿई ॻाल्हियूं थियूं। तो जॾहिं गवाना होता है तो उसका मकसद ये होता है कि आप वो जो आइडिया कह रहे हैं ना, उसमें गुम होकर गाएंगे, आप उसमें गाएंगे। जब जब तक वो आइडिया में गुम नहीं होंगे तो आप गा नहीं सकते। तो गाना गवाना होता है। तो उस वो ये लफ्ज़ जेके हूंदा आहिनि साईं पाण, छो जो साईं खे उर्दू बि बहितरीन ईंदी, सिंधी बि लाजवाब ईंदी, अंग्रेजी जा बि माहिर हुआ। त उहे टिनि जा जेके म्यूज़िकल डिक्शन हूंदो उहो साईं जो हेॾो त पंहिंजो ज़बरदस्त हूंदो जो हिकिड़े खे पंहिंजो कॉन्सेप्ट जा 8 माना जेके साईं क्लियर करे ॾींदो। ऐं ॿियो हिकिड़ो जहिड़ो ज़बरदस्त ख़तमु करे छॾियो साईं, मुंहिंजे ज़हन में हूंदो, साईं इहो सिंधी म्यूज़िक आहे, इहो बंगाली आहे, इहो फारसी आहे, इहो साईं चवंदो हो त जॾहिं हिनखे कैटेगराइज़ कयो हुयो त साउथ इंडियन म्यूज़िक, साउथ एशियन क्लासिकल म्यूज़िक, इन जा नाला आया त पोइ तव्हां उते फ़ैसिला पाण ई थी वेंदा त कहिड़ो राग किथे जे स्टाइल जो आहे, किथे जी हिन जी उहो लफ़्ज़ चवंदा जंपल आहे, माना किथे ॼमियो आहे ऐं किथे पलियो आहे, किथे डेवलप थियो आहे ऐं किथे हुनजी पैदाइश थी आहे। इन जो पहिरीं ख़्यालु रखिणो पवंदो आहे। उन खां पोइ हुन ते वधीक वधीक कमु करण जी पंहिंजो आसानी थी पवंदी आहे। ॿी ज़बरदस्त ॻाल्हि हुई त हुननि चयो त चाइनीज़ म्यूज़िक में उन ज़माने में हिकिड़ी इख्तिसार जी फिल्म गुज़ारिश, इख्तिसार जी गुज़ारिश डॉक्टर साहब जी। शोगन फिल्म ईंदी हुई, शोगन फिल्म में मालकोस वॼंदो हुयो शो, त उन ते साईं मालकोस खे करे ॿुधाईंदा। मां इहो चवणु चाहींदुसि त साईं जिन चयो त तव्हां बिल्कुलु पढ़ो, मौसीक़ी पढ़ो, मौसीक़ारनि खे पढ़ो, पर जेके म्यूज़िशियन आहिनि, रागी आहिनि, उन्हनि सां डिस्कस करे इहो पुछो त मौसीक़ी खे हो छा था सम्झनि ऐं कीअं कंदा आहिनि। थैंक यू वेरी मच सर। वॾी महिरबानी तव्हांजी डॉक्टर ज़ुल्फ़िकार अली क़ुरैशी साहब, प्राइड ऑफ परफॉर्मेंस। हीअ रुॻो प्राइड ऑफ परफॉर्मेंस न आहिनि बल्कि असांजो बि प्राइड आहिनि ऐं ख़ुशी थींदी आहे त असांजा जेके दोस्त थैंक यू। आहिनि उहे दोस्त म्यूज़िकोलॉजी खे एज़ अ नॉलेज या एज़ अ डिग्री हुननि परस्यू कयो, ऑप्ट कयो ऐं हुननि PhD जी डिग्री जेका हासिलु कई, हुननि MPhil पहिरीं कई ऐं उनखां पोइ PhD डिग्री जे लाइ हुननि सेक्रीफाइस कयो। सिंध खां परे रहिया, लाहौर में NCA में हू रहिया कई सालनि ताईं। ऐं असांजो सिंध जो वाहिद हिन वक़्तु ताईं वाहिद ऐं पहिरियों म्यूज़िकोलॉजिस्ट आहे जंहिं म्यूज़िक खे एज़ अ नॉलेज एज़ अ डिग्री हुननि परस्यू कयो ऐं यकीनी तौर ते असांजो फ़ख्रु आहिनि, असांजी सुञाण आहिनि। सिंधी सहाफ़त सां जॾहिं खां मुंहिंजी आशनाई थी आहे त हमसफ़र गाॾई हिकिड़ो अहिड़ो नालो आहे जेको मुंहिंजी घणनि दोस्तनि जे लाइ, बल्कि सिंधी सहाफ़त लिखण पढ़ण सां अदब सां जंहिंजो बि तालुक़ु आहे, हमसफ़र गाॾई खे यकीनी तौर ते सुञाणे थो। ऐं हमसफ़र गाॾई साहिबु हींअर त कई सालनि खां वठी 15 वार अफेयर जेको न्यूज़ मैगज़ीन आहे, सिंध जो वाहिद न्यूज़ मैगज़ीन हिन वक़्त ताईं, ऐं सिंध जो पहिरियों न्यूज़ मैगज़ीन, उन जा बाज़ाब्ता पहिरियों न्यूज़ मैगज़ीन, उन जा एडिटर आहिनि। पर उनखां अॻु में अवामी आवाज़, जागो इन्हनि अख़बारनि जे एडिटोरियल सफ़े सां वाबस्ता रहिया आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि जेका जंहिं ते शायदि हाणे हमसफ़र वेसा न करे, पर मूं जॾहिं मुख़्तलिफ़ अख़बारनि जे ॿारड़नि जे सफ़नि में लिखणु शुरू कयो त उन वक़्तु हिलाले पाकिस्तान में सफ़ो निकिरंदो हो ॿारड़ा अखियुनि जा तारड़ा, जंहिंजो इंचार्ज हुयो हुसाम सुमरो साहब मरहूम। अवामी आवाज़ में जेको सफ़ो निकिरंदो हो, पहिरीं चाचो अवामी जे उनवान सां, जे नाले सां अब्दुर्रहमान नकाश उहो सफ़ो संभालींदो, बाद में असांजो दोस्त आजिज़ जमाली उहो सफ़ो संभालींदो, ऐं उन ई दौर में जागो बालक जे नाले सां रोज़ानी जागो में जेको ॿारड़नि जो सफ़ो हूंदो हुयो सो हमसफ़र संभालींदो हुयो। ऐं हमसफ़र भले यकीन न करे, वेसा न करे हिन ॻाल्हि ते, पर मूं कई ख़त चाचा, प्यारा चाचा हमसफ़र जे नाले सां खेसि लिखिया आहिनि। हीअ नज़्म छपींदा त वॾी महिरबानी थींदी। भले हमसफ़र हिन ॻाल्हि ते यकीन न करे, आजिज़ जीअं यकीन न कंदो आहे, उहो चवंदो आहे त न यार तूं मूंखे चाचा कीअं लिखियो हूंदो। मूं चयो न तव्हां मूंखे बालक लिखंदड़ जी हैसियत सां छपणु शुरू कयो आहे। सो हमसफ़र
असांजो दोस्त आहे यकीनन, मां हींअर त हुनखे चाचा हरगिज़ कुझु चवंदुसि, पर मूं हुन सां पहिरियों तख़ातुब जेको शुरू कयो हुयो सो चाचा जे हवाले सां ई शुरू कयो। चवण जो मक़सदु इहो पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायां, हुन में खोड़ सारा नौजवान बि आहिनि, त हमसफ़र गाॾ ॾेई सिंधी सहाफ़त जेको बर्जिस्तो नालो आहे, सालनि खां वठी सिंधी सहाफ़त खे सर्व करे पियो। हुनजे लिखण जो पंहिंजो अंदाज़ आहे, कई किताबनि जो मुसनिफ़ आहे। हुनखे बि शेख अज़ीज़ साहब सां क़ुर्बत जो मौक़ो मिलियो। मां गुज़ारिश कंदुसि प्यारे हमसफ़र खे त हू शेख अज़ीज़ साहब जे हवाले सां पंहिंजो राय जो इज़हार करे। मोहतरम हमसफ़र गाॾही साहब। महिरबानी प्यारा यासिर। हाणे गुज़ारिश ई आहे त पाण चाचा शेख अज़ीज़ ते गुफ़्तगू करण खां पहिरीं हिकिड़ी करेक्शन कंदो हलां त जेको तव्हां चाचा अवामी जो ज़िक्र कयो, जोत सफ़े जो ज़िक्र कयो, अब्दुर्रहमान नकाश जो, त बिल्कुलु साईं अब्दुर्रहमान नकाश संभालींदा हुया, पर उहो सुफ़ो कॾहिं बि आजिज़ कोन संभालियो हुयो। वॾे अरसे ताईं चाचा अवामी जे नाले सां मां ई संभालींदो रहियुसि। साईं बाग मुंहिंजे हवाले कई नकाश साहब साहब हिकिड़े ॾींहुं चयो भई तव्हां पंहिंजो नालो इस्तेमालु छो नथा करियो, त मूं चयोसीं तव्हीं चाचा अवामी लिखंदा त मां बि चाचा अवामी साईं जारी रखणु थो चाहियां। न, मूंखे नाले कोन्हे, आउं बुज़ुर्ग आहियां, तव्हांखे ज़रूरत आहे, तव्हांजे कैरियर जी स्टार्ट आहे। बिल्कुलु यादि आहे त तव्हांजा ख़त ईंदा रहंदा हुया ऐं तव्हांजो वालिद साहब असांखे कंट्रीब्यूट कंदा रहंदा हुया। अचूं था शेख अज़ीज़ साहब ॾांहुं, त शेख अज़ीज़ साहब बिल्कुलु मुंहिंजी जेका शनासाई शेख अज़ीज़ साहब जी फैमिली सां उहा तारिक अज़ीज़ जे करे उहो 88 खां आहे। ऐं हैदराबाद बि जॾहिं हिननि जो घर हुयो त उते बि ईंदो रहंदो हुउसि, ऐं फैमिली मेंबर आहियां। तो मां सिंधी सहाफ़त में जेके बि जर्नलिस्ट ॾिठा उन्हनि में हिकिड़ो जे माण्हू जो कुझु सहाफ़त सां इल्मु अदब सां इश्क़ हुजे, शेख अज़ीज़ साहब जो सहाफ़त सां इल्मु अदब सां म्यूज़िक सां सकाफ़त सां इश्क़ हुयो। ऐं हू हर शइ छॾे फूके तहक़ीक़ करे त ही शइ दुरुस्त आहे त उहा लिखिजे, जेकॾहिं दुरुस्त न आहे त न लिखिजे। ऐं माना ईअं जीअं अॼुकल्ह असां वटि थिए थो त का बि शइ लिखिजे थी त उन जे लाइ पढ़िजे नथो या तहक़ीक़ नथी कजे या जेके सोर्सिस आहिनि उहे चेक नथा कजनि। पर शेख साहब जो सदाई ज़ोर हूंदो हो जेका बि ख़बर अचे उहा छंडे फूके जे माण्हुनि खे दुरुस्त मालूमात मिले, ग़लति मालूमात न मिले। निहायत कमिटेड सहाफ़ी हुया। उन्हनि हैदराबाद खां जेको स्टार्ट वरितो, दोस्तनि जो ज़िक्र, पर मां तव्हांखे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं, अहिड़ा पहलू ॿुधाइणु चाहींदुसि जिन जो ज़िक्र शायदि ई दोस्तनि जी गुफ़्तगू में मूंखे किथे नज़र कोन आयो। उहो इहो आहे शेख साहब MRD दौर में डान में हुया, त उन दौर में शेख साहब खे, छो त इहो रूबरू मुंहिंजी जेका कंसर में ॻाल्हि ॿोल गुफ़्तगू जेका थींदी रही चाचा शेख अज़ीज़ साहब जन सां, त उहे ॿुधाईंदा हुया ऐं उहो मवाद वटि बि कंहिं पासे में शायदि कयो। हिते MRD मूवमेंट दौरान हिननि सकरंड ऐं काज़ी अहमद में जेको कीस थियो हुयो, माण्हू मरिया विया हुया, उन दौरान हुननि जी ड्यूटी लॻी हुई, त मवाद हू रिपोर्ट कंदा रहिया ऐं पोइ जेको सो गॾिजी हिकिड़ी किताब जेतिरो मवाद थी वियो, पर उहो कॾहिं बि हुननि पंहिंजे किन मामलनि जे करे पंहिंजे किताबनि जी सिफ़ में उन मवाद खे शामिल न कयो। उहो सिध जी हिकिड़ी तारीख़ आहे त डे बाय डे स्टोरीज़ आहिनि त कहिड़ी तारीख़ ते जेको सकरंड में या दादू में या केन शाह में किथे किथे केतिरा माण्हू जेको आहे सो उन में ज़ाया थिया ऐं शहीद। उहा मां चाहियां थो त हिकिड़ो उन्हनि जो जेको इहो कमु आहे इहो ज़रूरु सरफेस ते अचणु घुरिजे, हिस्टोरिकल कमु आहे। बाक़ी हाणे अमली सहाफ़ कॾहिं कंहिं माण्हू न पढ़ियो आहे त मां सम्झां थो त उहो सहाफ़त जे रमज़ुनि खे सम्झी न सघंदो। अच्छा, उन खां अलावा शेख साहब जा त ॿिया त खोड़ सारा किताब आहिनि, पर मां तव्हांखे रिसेंट चाचा इंतकाल करे विया हुया त दारू ऐं कारूं उन्हनि जेका ऑटोबायोग्राफी आहे, मां पंहिंजे लाइ आनर थो सम्झां, एज़ाज़ थो सम्झां त शेख अज़ीज़ साहब दारू ऐं कारूं जी तस्दीक प्यारो तारिक अज़ीज़ बि कंदो ऐं उन किताब में कई बि आहे। त आउं सदाई छो त शेख साहब खे ज़ोर भरींदुसि त चाचा तव्हां जेको आहे सो पंहिंजी ऑटोबायोग्राफी लिखो। इहो असांजो सिलसिलो हलंदो रहंदो ऐं ऑटोबायोग्राफी लिखाइण में हिन नाचीज़ जो थोरो ई सही, मुख़्तसर ई सही, पर बहरहाल उन जे पुठियां रोल आहे। त असां शेख साहब खे आमदा करे वियासीं, मां ऐं तारिक, त भई हुननि उहा ऑटोबायोग्राफी लिखी। ऐं मां तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां त हीअ जेकॾहिं ऑटोबायोग्राफी के माण्हू चङे नमूने पढ़ी हुजे त उहो यकीनन जो एतिराफ़ कंदो त
पाण बि शेख साहब उनमें लिखियो आहे, जेके ॿ अखर लिखिया आहिनि त कच न लिखिजे सच लिखिजे। तव्हां बि खोड़ सारियूं ऑटोबायोग्राफीज़ पढ़ियूं हूंदियूं। मूंखे साकी फारूकी जी जेका ऑटोबायोग्राफी आहे उहा ॾाढी सच ते बुबरी लॻंदी आहे। खोड़ ऑटोबायोग्राफीज़ पढ़ियूं आहिनि, पर माण्हू खोड़ पंहिंजा लिकल पासा लिकाए वेंदा आहिनि ऐं उन्हनि जो एतिराफ़ न कंदा आहिनि। पर शेख साहब जेको आहे सो सभिनी पासनि जो एतिराफ़ कयो आहे ऐं ॾाढो बोल्डली उन शयूं लिखियूं आहिनि। ऐं जॾहिं डान में बि हूंदा हुया त हू हमेशह मूंसां जॾहिं बि उन्हनि जी ॻाल्हि ॿोल थींदी हुई त चवंदा हुया मुंहिंजी ख़्वाहिश आहे त जेकॾहिं आउं सुभाणे डान में न हुजां त पोइ हिकु ॿ शेख अज़ीज़ पुठिते हुजनि। इहो ई सबबु हो त हुन असांजे दोस्त हसन मंसूर खे मरहूम खे बि अब्बास जलबा खे बि डान में आंदो ऐं उन्हनि खे आणण में सदन रोल हुयो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त डान उमूमन ज़िले सतह ते नुमाइंदा कोन रखंदी हुई, पर ज़ुल्फ़कार शेख असांजो दोस्त जेको आहे, जेको हाणे इंफॉर्मेशन डायरेक्टर आहे ऐं हीअ शायदि यूथ प्रोग्राम में आहे, उन्ही खे ख़ुदि दादू में जेको आहे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मुक़ररु कराइण में बि चाचा शेख अज़ीज़ जो रोल हुयो त जीअं हिकिड़ो वॾो ज़िलो आहे उतां छो तॾहिं जाम शुरू कोन थियो, उहो रिपोर्ट थिए। ॿी तव्हांखे मां हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां, जिते मां चवां थो त चाचा शेख अज़ीज़ खे डॉक्टरेट जी एज़ाज़ी डिग्री मिलणु घुरिजे ऐं खोड़ माण्हुनि खे मिलियूं आहिनि ऐं ॾाढनि माण्हुनि खे बि मिलियूं आहिनि। शायदि मुंहिंजी नज़र में उन्हनि जो एॾो वॾो कमु कोन्हे, पर चाचा जो वॾो कमु आहे। शेख साहब जो रिसेंट ईयर्स में संदन इंतकाल खां पोइ मूं तारीख़ खे चयो त चाचा जो जेको मथियों कमरो आहे, घर भाती हुअण जे नाते सभु शयूं मुंहिंजे नज़र में आहिनि, त हुनजो जेको मथियों कमरो उन्हनि जी लाइब्रेरी हूंदी जिते फाइलिंग कंदा हुया, जिते अख़बारूं रखंदा, जिते किताब रखंदा हुया, उते ढेर सारा फाइल हुया। त मूं तक़ाज़ा कई तारीख़ खां त तारीख़ इहो फाइल ॾिसो त कुझु शयूं जेकॾहिं का कम जूं हुजनि त उन में डेकोइट्स ते हिकिड़ो फाइल असांखे ज़बरदस्त हिकु ॿ फाइल मिली आहे, जेके अंग्रेज़ी में ऐं उर्दू में लिखियल उन्हनि धाड़ेलनि खे धाड़ेल समाज में पैदा छो था थियनि ऐं जेके नामी गिरामी धाड़ेल हुया या वरी उहे मिसाल अंग्रेज़नि जे ज़ुल्मनि सबबु हिकिड़ा माण्हू, जीअं फोटो चांग हिकिड़ो धाड़ेल आहे जेको हुर फ़क़ीर हुयो ऐं उहो धाड़ेल कीअं थियो उहो असां एपिसोड्स में पंहिंजे मैगज़ीन में उनखे शाये कयो। या कारो माछी सिंध जी हिस्ट्री जो तमामु ख़तरनाक धाड़ेल थी गुज़रियो, उन जी सॼी जेका आहे पुठियां हिस्ट्री जेका आहे एपिसोड्स में असां शामिल कई। ऐं इन खां अलावा बि खोड़ करेक्टर्स आहिनि जेके मूंखे हींअर नथा, त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त जेकॾहिं सिंध जी तारीख़ में धाड़ेलनि जी तारीख़ कॾहिं बि शाये न थी आहे ऐं धाड़ेल तारीख़ ते इहो हिकिड़ो PhD थीसिस जेतिरो मवाद आहे जेको यकीनी तौर ते अचणु घुरिजे। ऐं मां जेके अख़्तियार धणी आहिनि यूनिवर्सिटीज़ जा उन्हनि खे बि इहा सलाह ॾींदुसि त संदन इन्ही कम ते ऐं ॿिए बि कम ते, छो त हुननि मौसीक़ी ते बि जेको कमु कयो आहे, जेको चंग ते कमु कयो आहे ऐं ॿियनि ते कमु कयो आहे, त उन ते उनखे डॉक्टरेट जी एज़ाज़ी डिग्री मिलणु घुरिजे। तमामु वॾा माण्हू हुया ऐं गैर मामूली इंसान हुया, पर हू पंहिंजी खां ऐं ॿियनि मामलनि खां बिल्कुलु जेको आहे सो परे रहंदा हुया। ऐं तव्हां हुनजी ऑटोबायोग्राफी में ॾिसो त उमूमन जेके ऑटोबायोग्राफीज़ आहिनि उन्हनि में माण्हू पंहिंजे जेको सो तक़रीबन फैमिली जो जेको बैकग्राउंड आहे उहो उनखे वधाए चढ़ाए बि पेश कंदा आहिनि। पर शेख साहब कतई तौर ते ईअं कोन्हे कयो। हुन नंढे भाउ जो रोल फैमिली में छा थींदो आहे उहो बि डिस्कस कयो आहे। उहो ठीकु लफ़्ज़ कोन्हनि जेकॾहिं चइजनि, पर मतिलबु त हुननि प्रैक्टिकल जेका लाइफ आहे त नंढो भाउ फैमिली में कीअं थो लोड़े त उन जो बि ज़िक्र कयो आहे। ऐं अञा बि मुंहिंजो ख़्यालु आहे त संदन खोड़ सारो मवाद जेको आहे इल्मु अदब सकाफ़त ऐं पंहिंजो सहाफ़त सां लाॻापियल उहो यकीनन मौजूदु हूंदो संदन लाइब्रेरी में। तो शेख साहब खे अॼु केॾी हिते तव्हां यादि कयो आहे, इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे। पर मुंहिंजी इहा दिली ख़्वाहिश आहे त असां उन खे सदाईं यादि बि कंदा रहूं ऐं लाइ ट्रिब्यूट पेश कंदा रहूं। पर उन्हनि खे असल ट्रिब्यूट इहो हूंदो त उन्हनि जो जेको रहियल मवाद आहे, जेको रिमेनिंग मैटर आहे, जेको लिटरेचर ऐं तारीख़ ऐं डिक्शन सां लाॻापियल आहे, उहो मवाद उहो बहितर तरीक़े सां संदन साले औलाद आहे ऐं तारीख़ मां सम्झां थो त इहो करे ॾींदो। ऐं जी ख़्वाहिश सिंध जे जेके पब्लिशर्स आहिनि, जेके इदारा आहिनि, उहे शेख साहब जो समूरो मवाद छापण जो बंदोबस्तु कनि या वरी ख़ुदि सकाफ़त आहे या
अदबी बोर्ड में पाण हू वाइस चेयरमैन रहा। उन दौर में उन्हनि जेका ऑटोबायोग्राफी बि लिखी। उहो मवाद जेकॾहिं शाया थी वञे त इहो हिकिड़ो वॾो संदनि लाइ एज़ाज़ हूंदो, हयाती जो पूरो कलमी पूरो महफ़ूज़ थी। बसि मां सम्झां थो त शेख साहब खे ट्रिब्यूट ॾियण लाइ त घणो कुझु आहे, पर टाइम जो बि आहे सिलसिलो त ॿिया दोस्त। वॾी महिरबानी प्यारा हमसफ़र, ॾाढे मुख़्तसर ऐं जामे नमूने सां तव्हां शेख साहब जी, शेख अज़ीज़ साहब जे शख़्सियत जे हवाले सां सारोनी सैलियूं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं जेके शायदि ॿियनि दोस्तनि खां रहिजी वयूं या जेके फ़क़ति तव्हांजे इल्म में हुयूं, जीअं MRD वारो उन्हनि जो पहलू या इहो धाड़ेलनि जे हवाले सां कयल उन्हनि जो कमु यकीनी तौर ते असांजे नाज़रीन लाइ बि, बल्कि असांजे जेके पार्टिसिपेंट्स आहिनि मुअज़्ज़िज़ फाज़िल दोस्त, उन्हनि जे लाइ बि इहा नई ॼाण हूंदी। मां तव्हांजो ॾाढो थोराइतो आहियां जो तव्हां वक़्तु कढियो। हमसफ़र गाॾई साहिबु असांजो सीनियर ऐं ॼातल सुञातल सहाफ़ी ऐं सिंध जे सहाफ़त जी सुञाण बणियल कुझु शख़्सियतुनि मंझां असांजो प्यारो हमसफ़र आहे। ऐं इन खां पहिरीं जो असीं हिन वेबिनार खे इख़्तिताम पज़ीर करियूं, ज़ाहिर आहे त असां ॿुधणु चाहींदासूं तारिक अज़ीज़ शेख खां। तारिक अज़ीज़ शेख जेतोणीकि पंहिंजो उनजो हिकिड़ो नालो ऐं हवालो आहे, हिकु अदीब जी हैसियत सां, हिकु कॉलम नवीस जी हैसियत सां, सहाफ़ी जी हैसियत सां, उस्ताद जी हैसियत सां, लिखारी कलमकार जी हैसियत सां, पर ज़ाहिर आहे त उहो पाछो आहे शेख अज़ीज़ जो। मां हमेशह रश्क खाईंदो आहियां हुनजे नंढपण ते, जेतोणीकि असांजो नंढपण बि ॾाढो रिच रहियो, पर जंहिंजो नंढपण जंहिंजो नालो ई मुमताज़ मिर्ज़ा जहिड़ी शख़्सियत रखियो हुजे, तारिक अज़ीज़ शेख जो नालो ई जेको रखियो सो मुमताज़ मिर्ज़ा रखियो। ऐं हुनखे जिन शख़्सियतुनि सां जिन जे हंजनि में खेॾी वॾो थियण जो मौक़ो मिलियो, डॉक्टर नबी बख्श ख़ान जहिड़ियूं शख़्सियतूं, छाकाणि त हुनजे घर में रुगो शेख अज़ीज़ न हुयो, बल्कि हिकिड़ा ॿिया वॾा पिलर्स हुया इल्म ऐं अदब जा। हिकिड़ो त इल्म ऐं अदब जो वॾो पिलर हो शेख इस्माइल साहब, जेको पाण ॿोलीअ जो ॼाणू हुयो, जेको पाण तहक़ीक़ ऐं तारीख़ ऐं तहज़ीब ऐं तमदुन जो माण्हू हुयो। ऐं ॿियो हिकिड़ो पला जहिड़ो हिकिड़ो वॾो जबल जहिड़ो हिकिड़ो ब्रॉडकास्टर शेख इब्राहिम साहब, इहे ॿई उन्हनि जा चाचा। बल्कि शेख इस्माइल साहब त पंहिंजे वालिद वांगुरु हुननि खे पालियो ऐं ख़ासि करे हुननि जे तालीमी सिलसिले ते तवजो ॾिनी। त हुनजो नंढपण इन्हनि शख़्सियतुनि सां गुज़रियो ऐं इन्हनि शख़्सियतुनि जे छांव में हुनखे वॾे थियण जो मौक़ो मिलियो। जंहिंखे हिकु बालक जी हैसियत सां डॉक्टर बलोच सां ॻाल्हि ॿोल ऐं कचहरी करण जो मौक़ो मिलियो हुजे त यकीनन उहो सालह कीअं न थिए, जीअं असांजे प्यारे हमसफ़र चयो त शेख अज़ीज़ साहब जे ॾात ऐं ज़ात जो तसलसुल आहे तारिक अज़ीज़ शेख। ऐं हूअं त सीनियरिटी जूनियरिटी जो ख़्यालु रखिजे, पर मूं चयो त बिल्कुलु आख़िर में मां ज़हमत ॾींदुसि प्यारे तारिक खे त हू ॻाल्हाए, छाकाणि त सभिनी उनजे वालिद ते ॻाल्हायो आहे। उनजो वालिद सिंध लाइ शेख अज़ीज़ आहे, पर ज़ाहिर आहे त तारिक जे लाइ उनजो हिकिड़ो वालिद बि आहे। ऐं उन वालिद जे बारे में सुठियूं ॻाल्हियूं ॿुधी हुनखे केतिरो सुठो लॻंदो हूंदो, यकीनी तौर ते उनजो अहसासु मूंखे आहे। सो मां बिना देर जे फ्लोर हवाले करियां थो तारिक अज़ीज़ शेख जे, त हू पंहिंजे वालिद मोहतरम ऐं सिंध जे सहाफ़त जी सुञाण, जदीद सहाफ़त जे बानी शेख अज़ीज़ साहब जे हवाले सां पंहिंजे राय जो इज़हार करे। तारिक अज़ीज़ शेख। वॾी महिरबानी यासिर। ऐं अॼोको ॾींहुं जेको आहे उहो लाज़मी आहे असांजे लाइ त गर्व आहे ई, छो जो 6 साल पहिरीं अॼोके ॾींहं ते नूरियाबाद खां हैदराबाद वेंदे मुंहिंजे वालिद साहब खे पहिरियों अटैक पियो। ऐं हैदराबाद में जीअं त उन्हनि ॾींहंनि में नई नई NIC विधी खुली हुई, उन जे करे उनखे तकिड़ो ओॾहीं खयो वियो, ओॾहीं खणी विया ड्राइवर। उन खां पोइ अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त उन NIC विधीअ में कुझु बि उते को बि अमलो कोन हो, सवाइ जेके अटेंडेंट हुआ हिकु ॿ, उन्हनि खां अलावा को बि कोन हो। कंहिंखे सीवियर अटैक हुजे त उहो माण्हू छा करे। उन खां पोइ उतां ई खां फौरी तौर ते हुननि खे कराची आंदो वियो आगा खान इस्पताल में। पर इहे जेके 4-5 कलाक सर्व थिया, उन विच में हुननि खे हिकिड़ो ॿियो अटैक पइजी वियो ऐं आगा खान वारनि फौरी तौर ते OT खणी विया ऐं हुननि जो बाईपास कयो। ऐं सुबुह जो सॼी राति हुननि जी ऑपरेशन खां पोइ रिकवर थियण जे लाइ हुननि खे रखियो वियो ICU में। पर 7 वॻे हुननि जो ब्लड प्रेशर सफ़ा ख़तमु थी ऐं पोइ डेथ थी वई। चवण जो मक़सदु इहो आहे त असां वटि जेके इदारा बि आहिनि उन्हनि खे बि अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, जो जिते रखियो थो उन्हनि क़ाइमु कयो थो वञे, पर उते उहा सहूलियत कोन्हे, त पोइ उहे इदारा कहिड़े फ़ाइदे जा, कहिड़े कम जा। सो वालिद साहब जो त असांखे नुक़सानु थियो। शायदि जेकॾहिं उते उन्हनि खे फौरी तौर ते ट्रीटमेंट उन्हनि खे मिली वञे हा त मुमकिन आहे अॼु असां वटि गॾु हुजनि, पर बहरहाल
जेको थियणो हो, जेको मुक़ररु हो, उन्हनि जो ॾींहुं जीअं चइबो आहे त जेको ॾींहुं मुक़ररु आहे उन थींदो आहे। मूंखे वॾी ख़ुशी आहे, वॾी ख़ुशकिस्मती आहे मुंहिंजी जो आउं हिन घर में कयुसि। ऐं हिकिड़ी लेगेसी जीअं हूंदी आहे, असांखे विरसे में जीअं मिलियल आहे, इहा ॻाल्हि इल्मी अदबी ख़बर कोन हुई त पोइ जीन्स में एॾो असरु थींदो आहे त उनखे अॻियां हली उन सां मुहबत थी वेंदी आहे उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी जेके उन्हनि जे वॾनि में हूंदी आहे। ऐं मुंहिंजे वालिद साहिब जी ख़बर हुई, नंढे हूंदे खां असां ॾिसंदा हुआसीं म्यूज़िक जो तमामु घणो आशिक़ हूंदो, म्यूज़िक ते जहिड़ी तरह ग्रिप रखंदा हुआ, उन्हनि जी ॼाण हूंदी हुई, उन्हनि खे लिखंदा हुआ, पर उन्हनि जा शौक़ीन हूंदा हुआ, उन्हनि खे पाण उन्हनि खे प्रैक्टिकली पाण उन्हनि खे वॼाए उनजी ॼाण हूंदी हुई। कंहिं तार खे किथे रखिणो आहे, कीअं रखिणो आहे, तबले खे कीअं आहे, किथे आहे, सितार जो साज़ किथे रखिणो आहे, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां वठी क्लासिकल राग ताईं ऐं हिंदी राग ताईं सभिनीनि शयुनि खां उनखे बख़ूबी उन्हनि जी वाक़फ़ियत हुई। ऐं असांखे घटि माण्हू तक़रीबन इन करे न पियो चवां जो मुंहिंजो वालिद हो, मूंखे तमामु घटि माण्हू अहिड़ा नज़र आया आहिनि पाकिस्तान में जेके आलमी सतह जा जेके असां वटि सहाफ़ी हुजनि, उन जहिड़ो को सहाफ़ी हुजे। चवण जो मक़सदु इहो आहे, असांखे जेके हलिया था वञनि उन्हनि माण्हुनि खे यादि करणु खपे, उन्हनि जो क़दुरु करणु खपे। जिन दोस्तनि ॻाल्हायो, हम सफ़र सम्झो रहियो मुंहिंजे वालिद साहिब सां, ऐं इन में चवण में को बि आर न आहे त हम सफ़र जे तमामु इसरार ते बाबा खे हमेशह ईंदो चवंदो त चाचा तव्हां लिखो, ऑटोबायोग्राफी छो नथा लिखो, उहा लिखो, केॾा तव्हांखे वाक़िया यादि आहिनि, केॾियूं ॻाल्हियूं तव्हांजे तजुर्बनि मां गुज़रियूं, उहे ॿियनि जे लाइ कारमद हूंदियूं, सबबु कारमद हूंदियूं। ऐं थोरो थोरो करे उन ख़्याल जे करे ई जॾहिं उनखे डॉन अख़बार मां रिटायरमेंट खां पोइ वांग कई मिली त पोइ इन्हनि ई ख़्यालनि जे करे हुन इहो ऑटोबायोग्राफी लिखी। ऐं वाकई हीअ ऑटोबायोग्राफी अहिड़ी न आहे जेका पाण पढ़ाइण जहिड़ी हुजे, हिन में सिंध जूं ॻाल्हियूं, हैदराबाद जूं यादूं ऐं सियासी वाक़िया, इलाही सारियूं शयूं, इलाही माण्हुनि यादगिरियूं समोयल आहिनि। ऐं तमामु सुठो लॻो सफ़र। ऐं बाबा रियाज़ ॾाढे सुहिणे तरीक़े सां बाबा खे सुठे लफ़्ज़नि में पेश कई। तव्हांजी वॾी महिरबानी यासिर, तव्हां अॼोके ॾींहं ते मक़सूद गुल अकेडमीअ जे तरफ़ां इहो प्रोग्राम जो एहतमाम कयो। ऐं मुंहिंजे ख़्याल में असां वटि इहो कल्चर हुजणु खपे त जिन जूं के ख़िदमतूं आहिनि त उन्हनि माण्हुनि खे यादि करणु खपे, उन्हनि खे हमेशह कंहिं न कंहिं तरीक़े सां उन्हनि खे को ट्रिब्यूट ॾियणु खपे। पर अफ़सोस आहे त हिते थोरनि सालनि में ई जेको दुनिया मां उनखे पोइ मां ऐं केर बि यादि न करे, इवन उन्हनि जे घर वारा बि उन्हनि खे यादि न कनि। सो तव्हांजी वॾी महिरबानी की वक़्तु तव्हां मूंखे ॾिनो, हिन प्रोग्राम में शामिलु कयो। चाहियां थो तव्हां अॻियां ताईं करम अली शाह आहे। वॾी महिरबानी तारिक अज़ीज़ शेख साहब। ऐं करम अली शाह साहब थोरी देरि पहिरियों असां सां गॾु मौजूदु हुया, पर हींअर उन्हनि असांखे रिजॉइन कोन्हे कयो, तंहिंजे करे उहो ॻाल्हाइण न त ॾाढो बहितरु लॻे हा। पर मां थोराइतो आहियां तव्हां सभिनी जो, तारिक अज़ीज़ शेख साहब तव्हांजो, डॉक्टर ज़ुल्फ़िकार अली कुरैशी साहब प्राइड ऑफ परफॉर्मेंस तव्हांजो, आगा रियाज़ साहब तव्हांजो, जो तव्हां जो कलाक जो फ़र्क़ु आहे टाइम जो, उनजे बावजूदि तव्हां पंहिंजो वक़्तु कढियो। ऐं संडे ते असां सभिनी दोस्तनि खे ज़हमत ॾिनीसीं। प्यारा हमसफ़र तव्हांजो मां थोराइतो आहियां, हमसफ़र गाॾी साहब जो तव्हां असांखे जॉइन कयो। करम अली शाह साहब हींअर कोन्हनि, पर मां उन्हनि जो थोराइतो आहियां। मोहतरमा अनिला मीरानी साहिब, मां तव्हांजो थोराइतो आहियां जो तव्हां बि पंहिंजे क़ीमती वक़्तु मुंहिंजा वक़्तु कढियो ऐं तव्हां बि शेख अज़ीज़ साहब जे शख़्सियत जे हवाले सां रोशनी विधी। मक़सूदुल अकेडमी जी इहा कोशिशि रही आहे त न रुॻो मक़सूदुल साहब जे पंहिंजे कम जे हवाले सां, उनजे ब्लाग जे हवाले सां, उनजी तफ़हीम जे हवाले सां, उनजे तर्जुमनि जे हवाले सां, उनजी नशर ऐं इशात जे हवाले सां कोशिशि कजे, बल्कि सिंध संवारींदड़ जेके बि शख़्सियतूं आहिनि उन्हनि खे ट्रिब्यूट पेश कजे। ऐं उन ई सिलसिले जी हीअ नंढड़ी कड़ी हुई
टेक्नोलॉजी में फ़ाइदो वरितोसीं, असांखे हिकिड़ी वाइडर ऑडियंस मिली वई, हज़ारे माण्हुनि असांखे ॾिठो, ऐं ज़ाहिर आहे त हिन क़िस्म सेशन जो फ़ाइदो इहो हूंदो आहे त हिनखे बाद में बि ॾिसी सघिजे थो। सो उहे सभई दोस्त जिन पंहिंजी शिरकत जो अहसासु, पंहिंजी मौजूदगीअ जो अहसासु ॾियारियो कॉमेंट्स जे ज़रिए, मां उन्हनि जो थोराइतो आहियां। ऐं उन खां पोइ बि यानी ही बाद में रिकॉर्डिड सेशन बि जेके असांजा दोस्त ॾिसंदा पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कनि, ऐं तव्हां ज़रूरु ॿुधाइजो त शेख अज़ीज़ साहब जी शख़्सियत जे हवाले सां हिन सेशन, हिन वेबिनार खां अॻु में अव्हां केतिरो ॼाणंदा हुयो ऐं हाणे अव्हां जी ॼाण में केतिरो इज़ाफ़ो थियो आहे। सो असां पंहिंजे ॿोलीअ जे महिमार, पंहिंजे ॿोलीअ में सहाफ़त जे महिमार, ऐं ख़ासि तौर ते सिंधी जदीद सहाफ़त जे बानी शेख अज़ीज़ साहब खे उन्हनि जे 6हीं वरसी जे मौक़े ते ही ट्रिब्यूट पेश कयोसीं। मूंखे उमेदु आहे त तव्हां सभई असां सां गॾु जेके मौजूदु हुयो, के न के 4 सुहिणियूं सारूणियूं तव्हांजे उन याददाश्त में इज़ाफ़े जो बाइस पिणियूं हूंदियूं। वरी कंहिं अहिड़े सेशन में असां मुलाक़ात थींदी, ऐं तव्हां सभिनी जा पंहिंजे पारां ज़ाती तौर ते मक़सूदुल अकेडमी जे सेक्रेटरी जी हैसियत सां पिणु थोरा मञींदे, मक़सूदुल अकेडमी जे पारां तव्हां थोरा मञींदे तव्हांखां इजाज़त घुरूं था। वरी मिलंदासूं, वरी गॾिबासूं दिलियूं गॾु, त जुदाई कॾहिं बि न आहे, सदाईं गॾु। जेॾां पेर तेॾां ख़ैर, अलाह निगहबान।